वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त ज़हीरुस्सलाम नवाज़ शरीफ खां इस्तीफ़ा घुरी छाकाणि त खेसि ख़बर हुई नवाज़ शरीफ केतिरो पैसो चोरी कयो। जेकॾहिं ज़हीरुस्सलाम इस्तीफ़ा घुरी तव्हां माठ करे रुॻो ॿुधो छो। नवाज़ शरीफ जो हर आर्मी चीफ सां झेड़ो हूंदो हो। ISI खे कंट्रोल करण जी कोशिश सबबि झेड़ो थींदो आहे। मूंखे फ़ौज खां को बि मसइलो नाहे छाकाणि त ISI खे ख़बर आहे इमरान खान कहिड़ी ज़िंदगी पियो गुज़ारे। इस्लामाबाद में आल पाकिस्तान इंसाफ लायर्स फोरम के सेमिनार के खिताब कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त अॼुकल्ह सभई बेरोज़गार सियासतदान गॾु थिया आहिनि। बेरोज़गार सियासतदान कानून जी बालादस्ती नथा चाहिनि, तंहिं करे उहे गॾु थिया आहिनि। अदालत फ़ैसिलो करे थी त उहे चवनि था मूंखे छो कढियो वियो, उहे का ॻाल्हि मञनि ई नथा। हुननि वधीक चयो त लंडन में वेही पंहिंजी चोरी बचाइण लाइ माण्हुनि खे रोडनि ते निकिरण जो चयो थो वञे। माण्हू कंहिं मक़सदी नज़रिए लाइ रोडनि ते निकिरंदा आहिनि। मुख़ालिफ़ धुर वारनि जो नज़रियो पंहिंजी करप्शन बचाइण आहे, कंहिंजी चोरी बचाइण लाइ माण्हू रोडनि ते न आहिनि निकिरंदा। इमरान खान चयो त असांजे हिकु वज़ीर जो भाउ नवाज़ शरीफ जो तर्जमान बणियो वेठो आहे ऐं तर्जमान नवाज़ शरीफ खे आयतुल्ला ख़मीनी सां मिलाए छॾियो आहे। किथे आयतुल्ला ख़मीनी, किथे निहारी खाइण वारो। इन ख़मीनी जूं लंडन में अरबे रुपयनि जी मिल्कियतूं आहिनि। वज़ीर आज़म जो इहो बि चवणु हो त नवाज़ शरीफ लाइ लाहौर में हेलीकॉप्टर ज़रिए निहारी आंदी हुई। आयतुल्ला ख़मीनी लाइ निहारियूं न ईंदियूं हुयूं, उहो त ॾही सां बि मानी खाए वठंदो हो। नवाज़ शरीफ जी तबियत जो ॿुधी त शीरी मज़ारी जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी विया हुआ, जंहिं लाइ शीरी मज़ारी जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरनि सम्झी सघो था त उहो केॾो बीमार हूंदो।